अरबाब मोहम्मद ख़ान समूह ॻोठ मड़ी उनजो वॾो आहियां। मुंहिंजो वालिद साहब पहिरीं हूंदो अरबाब सालिम अहमद समूह, उन खां पोइ हाणे पंहिंजे ॻोठ वॾो आहियां। हींअर ताज़ो असां जेको आहे हिकिड़ो हादसो पेश आयो। मुंहिंजो भेण जो अरबाब जहांगीर अहमद समूह फूड में इंस्पेक्टर आहे। असांजे ॻोठ असांजी ज़मीन में पंहिंजो असांजो 500 वरनि जो ख़ानदान आहे। असां वाहिद जेको जाम निज़ामुद्दीन जो असांजो शुजरो आहे। असां जाम निज़ामुद्दीन जी औलाद आहियूं, असांजो शुजरो आहे। ऐं असांजो जेको हींअर ताज़ो मुंहिंजे भेण सां वाक़ियो थियो, असांजे ॻोठ में रहंदा आहिनि हिकिड़ो नूरू समूह, ऐं इहो ग़ुलाम समूह, आरब समूह, नज़ीर समूह, ॿ वरी इन जा सिपाही आहिनि हिकिड़ो असगर समूह आहे, ॿियो वरी शफ़ी, उहो जमादार आहे, वॾो मुंशी आहे हुते गारे में। ताज़ो मुंहिंजे भेण खां जेको आहे सो उन जेको वाटर हो पंहिंजो सरज़मीन जो, उनखे नंढो साईं एजाज़ शाह 20 साल अॻु में उन सां कयो, फ़ैसिलो कयो, नंढो वाटर हो साईं उनखे ॾिनो। उनखां पोइ हींअर ताज़ो जेको उन वाटर खे हिन छा कयो, 13 फुट किरीन आणे 13 फुट वॾो कयो, वाटर कयो। पोइ उनजी मिटी जेको तक़रीबन 100 टाला जेका सो उन ज़मीन में विधऊं ऐं उतां वरी रस्तो ठाहियूं। पोइ जॾहिं हिन वरी अहिड़ी दरख़्वास्त वञी उन इरीगेशन इंजीनियर खे कई, एस डी ओ इरीगेशन जेको साकरे इंजीनियर, उनखां पोइ वरी फॉरवर्ड कई एस डी ओ कयूं, एस डी ओ फॉरवर्ड कयूं, उतां जो उनखां पोइ वरी उन टाइम रखियो मोबली शाह आहे केनाल आहे, त उहा जहांगीर तूं अचिजे, नूरू ॿियो केरु न अचे। अवां त हिन जहांगीर ऐं चचाचो ॿई गॾिजी विया। जॾहिं ज़मीन ते पहुता त मुंहिंजे भेण जे ते हिन 15-20 माण्हू हथियारनि सां लेस 2 कलाक उन तशदुद कयूं, 2 कलाक उन तशदुद कंदा रहिया। पोइ उन वरी गाॾी साणण लाइ कयूं, इरीगेशन अमलो मौजूदु हो, इरीगेशन जो अमलो मौजूदु हो उन जे अॻियां। उनखां पोइ असांखे हिन फ़ोन कई, असां आयासीं। ऐं हिकिड़े इदारे में हिकिड़ो मौजूदु माण्हू आहियां, पंहिंजे ॻोठ जो वॾो पिया ज़री बैंक में 19 ग्रेड जो मैनेजर आहे ज़री बैंक सिजाल में। पोइ उनखां पोइ जेको आहे सो असां वियासीं, जहांगीर फ़ोन कई, असां थाणे ते वियासीं, यकदमि पहुतासीं त हिन हालत तमामु ख़राबु हुई। असां थाणे ते पहुतासीं, थाणे असांजे पिताफ़ी जेको SHO मिलियो, हुनखे FIR चयो त हुन चयो बाबा असांखे FIR जी ताक़त ई कोन्हे। असांजे हिते वॾा हिकिड़ा आहिनि जेको गुरू आहिनि, उहे जॾहिं असांखे चवंदा, वॾेरा आहिनि, इहे ॾिनल आहिनि, थाणा ॾिनल आहिनि, तहलका ॾिनल आहिनि उनखे, तव्हां जॾहिं उहे चवंदा पोइ ते FIR कटींदासीं। तव्हां वञी मिलो के वॾेर सां, नालो कोन था खणूं। असां हुन सां मिलियासीं, हुन चयो तव्हांजो जो हेॾो तशदुद थियो आहे पर तव्हां फ़ैसिलो करियो। असांजो फ़ैसिलो तॾहिं कंदा जॾहिं असांजो अज़ालो थिए, अज़ालो थिए पोइ ते फ़ैसिलो कंदासीं। वरी असां वियासीं SHO घोड़ाबारी न, हुन चयो बाबा असांखे पंहिंजी नौकरियूं बचाइणियूं आहिनि, असांखे तहलका विराइण लाइ असांजे रोज़गार बचनि जो, असां कुझु कोन था करे सघूं। असां पोइ मुंहिंजो ब्रदर आहे नंढो, शहीद भुट्टो में वियो आहे, जहांगीर वारा SP सां मिलिया, पर असांखे किताब इंसाफ़ कोन मिलियो। अॼु ॾींहं ताईं असांखे किताब इंसाफ़ कोन मिलियो आहे, अॼु ॾींहं ताईं असांखे किताब इंसाफ़ कोन मिलियो आहे। उनखां पोइ हे जेका नूरू ऐं जेको पंहिंजो ग़ुलाम ऐं नज़ीर ऐं आरब ख़ान मोहम्मद ऐं जेको असगर सिपाही जेको उहे पोइ छा कंदा आहिनि, फ़ोनियूं करे हुनखे चवंदा आहिनि, उन जे बछ ते उहे हे कंदा आहिनि, अमल हे कंदा आहिनि। पोइ जेको असां जेको अॼु रीते असांजी FIR कोन थी कटिजे, असांखे को तदारक कोन थो कयो वञे। वियासीं 22 में त उते पुलिस अगेंस्ट असांजो मोकिली आहे असांजी, जेको बि असांजो जेको आहे असांजे अॻे कुझु कोन थियो आहे, को झगड़ो कोन थियो आहे। उते असांजी 22 अञा उते पई आहे कोर्ट में। त असांजो जेको असां 500 वरनि जो असां ख़ानदानी माण्हू आहियूं। हे चवंदा असां कासिम हाजी कासिम ॻोठ, हिन खे इहो पुछो त हाजी कासिम ॻोठ, हाजी कासिम सिपाही हो 40 साल अॻु, असांजो 500 वरनि जो ॻोठ आहे। हिन खां पुछो हाजी हुसैन असांजो कमदार हो, मुंहिंजे ॾाॾे जो, बदीन मां वठी आयो हुनखे, बदीन मां वठी अचो, तुंहिंजे ॾाॾे जी पहिरीं ते क़बर आहे, असांखे पंहिंजी क़बर ॾेखार तुंहिंजे ॾाॾे जी, त हुते ॾाॾे क़बर तूं चयो हाजी कासिम ॻोठ आहे, सिपाही ॻोठ तो चए थो त असांजो ॻोठ आहे। असांजे 500 वरनि जो क़दीमी ॻोठ आहे, रिकॉर्ड ते आहे अॼु हाजी कासिम ॻोठ। असांजे पाणी बंदि कया विया आहिनि, असां पंहिंजे पे जे मुक़ाम ते, वॾनि जे मुक़ाम ते कोन था वञूं। असांजे ॾाॾा पर ॾाॾा हर चीज़ तव्हां ॾिसो, हिन खे पुछो त ॾाॾो पहिरीं त रखियलु आहे, तूं त बदीन खां आई वरी भॼी वई, वरी ॻोल्हाए उनखां पोइ वरी ॾाॾा तोखे वठी आयो, वॾनि जे शौक़ जे करे आया आहियो। ऐं त जेको न वियो, असांजे वॾा हूंदा, वॾा ज़मीनदार, उन अलाह जी वॾी इज़त कई, उन जे शौक़ में तव्हां हिते आया, उन शौक़ जे करे। असां त ज़्यादती पिया कनि, असां इहो चवंदा असां त अज़ालो कयो वञे, असांजे ख़ानदान माण्हू आहिनि, जेका बि हिते जेको दौरो ॾींदा साथ ॾिए थी, उन खे पंहिंजो अखियूं खोलणु खपनि त ख़ानदान माण्हू आहिनि असांजो साथ ॾियनि, उन जो बि असीं ख़िलाफ़ु कोन आहियूं, पर हक़ सच ते अचनि, उहा असां इंसाफ़ कनि, असीं उन जो बि कोन आहियूं त असां उहो आहिनि हवारी लाज़मी आहे उन दौर आहे। ॿियो हीउ जेको आहे असांजे ॻोठ में नूरू समूह जेको आहे चोरियूं कराईंदो आहे, ताज़ो हींअर ओसू समूह, ऐं पंहिंजे ॻोठे वॾो आहियां बाबा खां पोइ, ऐं वियोसि बाबा जे मुक़ाम ते वियोसि मस्जिद में, ओसू समूह रुई तव्हां खणी आयो, चई साईं नूरू समूह इन मुंहिंजे जेको आहे सो इहा ढगी चोराई आहे। उन 2 ॾींहंनि खां खाट थियो, हुनजो जेको आहे झलियो हिकिड़ो अमीन जेको आहे हिनजो भाइटियो, उहो झलियो, ऐं ॿियो खानो, ॿियो कहिड़ा नालो कहिड़ोसि
वली मोहम्मद उन झलियो, पोइ वरी हिकिड़ो जोखी सुदगी आंदऊं, पोइ हुन मां पोइ वरी हिन वॾेरे हिन मोतबर छा कयो, हुनखे ॾंड रखई सुदगी वारे ते 50,000 लख रुपया असां भाइटी ते रखई त हुन 1.5 लख भरे ॾियो। हीउ भुंग वठंदो आहे, हीउ चोर आहे, हीउ जेको आहे असांजो इहो हूंदो कमदार हूंदो, हीअ असांजो ढगियूं जेको आहे सो चारींदो, तव्हां पुछो उन्हनि खां। असां ख़ानदान माण्हू, असां ज़्यादा असां रोड बंदि आहिनि। आउं अॼु पंहिंजे मुक़ाम पेज मुक़ाम ते कोन थो वञी सघां, रोडनि ते कंडा पाणी आरे छॾिया आहिनि। मुंहिंजो ताज़ो मुंहिंजो भेण जो नूर हसन वेठो आहे, जंहिंजी ज़मीन में वेठा आहिनि, हुन रस्ता बंदि करे छॾियो आहे, ताज़ो ज़मीन ते कब्ज़ो कयूं आहे, पाणी बंदि आहिनि, कंडा हारे छॾूं आहे, जहांगीर रस्ता जहांगीर पाणी बंदि थियो पियो आहे, जहांगीर को बि आबादी असांजी कोन्हे, असां ज़ुल्म आहे। असां नथा चवंदासीं वॾेरा, पर असीं जो इंसाफ़ त कनि, घटि में जिते वञो वॾेरो फलाणो वॾेरो, आख़िर छा आहे सिन घोड़ाबारी जो वॾो ख़ानदान आहियूं। तव्हां पुछा करियो, असांजो रिकॉर्ड कढो, मुंहिंजे वाल साहिब जी 10,000 एकड़ ज़मीन हुई, ॿुधाए की ज़मीन एतिरी हुई, 10,000 एकड़ ज़मीन मुंहिंजे वाल साहिब जी हुई। असांजो वॾो ख़ानदान, असां ज़ुल्म ज़्यादती आहे छो? हे कल्लो का आयल जेको बिहारी सो असांजे हुकूमत पिया कनि। असगर सिपाही जेको आहे सो असगर उतां भॼे थो, हिकिड़ो सिपाही माण्हू हुनजी हैसियत छा आहे, तव्हां हुन ॾिसो, हुन स्टैंडर्ड ॾिसो, हुन मयार अधु दाबे जो न ख़रीद कयो आहे, हुन तव्हां असां था कढो, असीं नेब खे बि अपील था करियूं त ॾिसो त हीउ हिकिड़ो सिपाही माण्हू, हुन अरबनि जी प्रॉपर्टी किथां ईंदी, पूरी दाबे जी करे वेठो आहे। हुन स्टैंडर्ड छा आहे, इंक्वायरी मां आयो आहे, असां इंक्वायरी रखाई, विजिलेटर इंक्वायरी आयो आहे, DSP वेठो आहे, DSP 12 बजे आयो आहे, हीउ 3 बजे आयो आहे, शफ़ी कोन आयो, की बाबा उहो त हुनखे टाइम ई कोन्हे, हीउ इंक्वायरी में आयो DSP न उथी बीह रहियो, हिनखे 2 हथ ॾेई विया हलिया, असां 2 कलाक 4 बजे आयो इंक्वायरी ते, उहो आयो ई कोन इंक्वायरी ते, उहा बसि अलाए ख़बर अगेंस्ट वई आहे कीअं वई आहे, उहा पुलिस सर्वर जेको हुन विजिलेटर सां इंक्वायरी बि अञा ताईं हुन का बि कोन्हे। असां इंसाफ़ कयो वञे, असां जेको चऊं था, असांजो वॾो ॻोठु आहे, असां इज़त वारा ख़ानदान माण्हू आहियूं, तव्हां वर जे हिकिड़े माण्हू